दखिण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग पाक फौज जा 3 जवान शहीद थी विया। शहादत माणींदड़ 30 वरनि जे सिपाही असदुल्ला मटियारी, 28 सालनि जे मोहम्मद सुफ़ियान डियाई ख़ान ऐं 24 वरनि जे ज़ैन जो तालुक़ बावल नगर सां आहे। इलाइक़े में दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन जारी। ISPR चयो आहे त फोर्सिस दहशतगर्दीअ जी लानत ख़त्म करण लाइ पुरस्म आहे। उत्तर वज़ीरिस्तान में शहीद थी वियल कैप्टन मोहम्मद उसामा बिन अरशद जी चकलाला गैरिज़न रावलपिंडी में जनाज़ नमाज़ पढ़ाई वई। वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ समेत हाज़िर तोड़े रिटायर्ड फौजी ऑफिसरनि जवाननि ऐं शहीद जे पोहरनि जी शिरकत। शहीद कैप्टन खे संदसि अबाणे शहर में फौजी एज़ाज़ सां दफ़नायो वेंदो। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त फौजी जवाननि जूं क़ुर्बानियूं पुरअमन ऐं ख़ुशहाल पाकिस्तान जे लाइ अज़्म जी तस्दीक़ कनि थियूं। क़ौम उन्हनि ग़ैर मुल्की दहशतगर्दनि ऐं संदनि सबूतकारनि जे ख़िलाफ़ मुतहद आहे। पाकिस्तान जे दुश्मननि खे हिकमत अमलीअ ज़रिए शिकस्त ॾिनी वेंदी। असांजे दोस्तनि जी ज़रई सोच न आहे, हू ज़राअत ते इनकम टैक्स लॻाए रहिया आहिनि। वॾनि ज़मींदारनि ते इनकम टैक्स लॻाइणो पवंदो, इहो IMF जो शर्त आहे। टैक्स लॻाइण लाइ तयारु आहियूं, पर ज़राअत ते टैक्स सूबाई हुकूमतूं लॻाईंदियूं। ज़मींदार इनकम टैक्स में ईअं ई शामिलु थींदा जीअं बिज़नेसमैन शामिलु थींदा आहिनि। सदर आसिफ़ जो लाहौर में सेमिनार खे ख़िताब। संदसि चवणु आहे त मीडिया में जेतिरी तनक़ीद मथस थी आहे उहा कंहिं ॿिए ते नाहे थी। अॼु सोशल मीडिया जो दौरु आहे, हर शइ सोशल मीडिया ज़रिए दुनिया जे साम्हूं रखी सघिजे थी। ज़िंदगीअ में हर आज़माइश खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो पंहिंजी समूरी हयाती विढ़ंदी रही। सदर आसिफ अली ज़रदारी जी लाहौर में काफ़िली सरबराह चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात। मुल्क जी सियासी सूरत हाल जे हवाले सां ख़्यालनि जी ॾेवट। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जी बहितरी ऐं तरक़ी जे लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खे हिक सफ़े ते अचिणो पवंदो। 200 यूनिट वारनि बिजली वापेदारनि खे ईंदड़ 3 महीननि लाइ रियायत ॾेई रहिया आहियूं। कंहिं इलेक्ट्रिक समेत समूरनि बिजली वापेदारनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत क़ीमतुनि ते रिलीफ ॾियण लाइ अटकल 50 अरब रुपया सब्सिडी ॾींदी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो इस्लामाबाद में तवानाई सुधारनि बाबति तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त माज़ीअ जी हुकूमत सियासत ख़ातिर रियासत खे ताव ते लॻायो। असां सियासत बदिरां रियासत खे बचायो। अल्लाह जो शुक्र आहे पाकिस्तान ॾेवालो थियण खां बची वियो। रियासती मिल्कियती इदारनि जी निजकारी कई पई वञे। APR खे डिजिटल करण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत बजट खे वॾी महिनत सां मंज़ूर करायो आहे। इंटेलिजेंस एजेंसियूं क़ानून मूजिबि डेटा ट्रेस कंदियूं आहिनि। इहो को नओं कमु न आहे। एजेंसीज़ जी डेटा ताईं पहुच वारे क़ानून ते 1996 खां अमल थी रहियो आहे। क़ौमी सलामती ख़ातिर कॉल ट्रेसिंग जो अख़्तियार एजेंसियुनि खे ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। क़ानून वारे वफ़ाक़ी वज़ीर जो क़ौमी असेंबली में ख़िताब। आज़म नज़ीर तारड़ जी तक़रीर दौरान अपोज़िशन जो ऐवान में गो। शहीद भुट्टो खे ॾिनल सज़ा खे कलअदम करार ॾियण घुरिजे हा। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में तस्लीम कयो वियो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे इंसाफ़ न मिलियो। PV अॻवान शाज़िया मरी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त ज़ियाउल हक़ आइन जी भञकड़ी कई। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां बदतरीन ज़्यादती थी। खेसि इंसाफ़ ॾियण लाइ 40 साल गुज़री विया। क़ौम सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो पढ़े त कीअं भुट्टो खे फाही ते चाढ़ियो वियो। गुज़िरियल साल सिंध हुकूमत जो टारगेट 130 अरब रुपया हो। एक्साइज़ खाते सिंध 110 सैकड़ो टैक्स जमा कयो। जेके गाॾियूं ड्यूटीज़ अदा न पियूं कनि उन्हनि खां टैक्स उगाड़ियो आहे। टैक्स जमा करण लाइ अवाम खे सहूलियत फराहम कई वई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त प्रीमियम नंबर प्लेट्स जी पहिरीं नीलामी कामयाबी सां थी। प्रीमियम नंबर प्लेट्स जी नीलामी जा पैसा अबोर मुतासिरनि जे घरनि जी रावत ते ख़र्च कया वेंदा। एक्साइज़ खातो पूरी ताक़त सां मुनशियात ख़िलाफ़ जिहाद कंदो रहंदो। पुलिस 6 महीननि में 7632 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुनशियात हथ कई। पुलिस ऐं एक्साइज़ खाते सां मुक़ाबलनि में 7 मुनशियात फरोश मारिया विया। केतिरा ई ज़ख़्मी थिया। 4 बैंक खाता बि पकड़िया विया जिन में मुनशियात जा पैसा ईंदा आहिनि। मुनशियात फरोश क़ुर्बान शाह नाले शख़्स जी अकाउंट में मुनशियात जा पैसा मोकिलींदा हुआ। जवाबदार जे मोबाइल फ़ोन मां पकियूं शाहिदियूं बि मिलियूं आहिनि। जवाबदार इस्लामाबाद में मौजूदु आहे। संदसि गिरफ़्तारी जे लाइ घरू वज़ारत सां राब्तो कंदासीं। जवाबदारनि ॿुधायो त फूड डिलीवरी ज़रिए बि मुनशियात मोकिली वेंदी आहे। स्कूलनि में ॿारनि जी सरप्राइज़ रैंडम चेकिंग कई वेंदी, जंहिं ते सभिनी खे एतमाद में वरितो वेंदो। जंहिं ॿार जी ड्रग टेस्ट हाकारी ईंदी सिर्फ़ु उन जे वालिदैन खे ई ॿुधायो वेंदो। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि गजगोड़ सां बरसाति। डिफेंस क्लिफ्टन मलीर कायदाबाद गुलिस्तान जोहर गुलशन इकबाल
शारा फैसल एयरपोर्ट लांडी औरंगी टाउन सजलगोट सफूरा चुरंगी सदर नुमाइश गुरु मंदिर लियाकताबाद आया चंडीगढ़ रोड ऐं यूनिवर्सिटी रोड वारे इलाइक़नि में मींहुं वसण खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। ठठे मिठी इस्लाम कोट नगर पार्क नबीसर रोड डिपलो नए कोट थाणो बुला खान चंबड़ अमनाबाद पिथोरो खिपरो तलहार बुढ़ो गबराणी शेख बिरकियो गुलाब वलगारी समेत ॿिनि इलाइक़नि में वसकारो हेठाहीं वारे इलाइक़नि में पाणी भीजी वियो। मवासिलाती निज़ाम दरम बरम नगर पार्कर वेझो विझे करण सबबि माउ ऐं पुट अजल जो शिकार कराची जे सजाण ठहण वारे इलाइक़नि में भिति किरण जे नतीजे में हिकु ॼणो फोत। चौमासियो सिस्टम ईंदड़ 12 खां 24 कलाकनि में सिंध ते असरअंदाज थियण जो इम्कान। नेशनल एमरजेंसी ऑपरेशन सेंटर मूजिब कराची हैदराबाद ठटे उमरकोट बदीन थरपारकर ऐं कश्मीर जिला मुतासिर थी सघनि था। बरसातुनि सबबि शहरी ॿोॾ ऐं नदी नालनि में विचोले दर्जे जो चार्ज सघे थो। हेठाहीं वारनि इलाइक़नि में रहंदड़ माण्हू ॿोॾ खे मोझण जे लाइ अॻुवाट तयारी ऐं अख़्तियारनि जी हिदायतुनि ते अमल कनि। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हुसैन लंजार मलीर स्टील टाउन में पुलिस जी फायरिंग में औरत जे मारिजी वञण वारे वाक़े जी अदालती जांच जी हिदायत करे छॾी। घरू कातिफ़ पारां मामले जी जांच अदालती जांच लाइ सेशन एंड डिस्ट्रिक्ट जज मलीर के ख़त डिप्टी कमिश्नर SP मलीर के मामले की अदालती जांच में हर मुमकिन तावन करण की हिदायत। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हुसैन लंजार चयो आहे त मामले की अदालती जांच करे हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि। अदालती जांच करे 30 ॾींहनि अंदरि जांच रिपोर्ट पेश कई वञे। सखर के इलाइक़े संगरार में अगवा थियल निंगरी प्रिया कुमारी की बाजियाबी के लिए हिंदू पंचायत के वफ़द की SSP सखर अमजद शेख से मुलाकात। न्याणी के बाजियाब कराने की घुर। SSP सखर पारां प्रिया कुमारी के मुहर्रम उल हराम के ॾिहाड़नि में ही बाजियाब कराने की ख़ातिरी। मुखी ईश्वर लाल चयो आहे त प्रिया कुमारी के अगवा के 10 मुहर्रम ते 3 साल पूरा थी वेंदा। केस जल्द खां जल्द बाजियाब कराए वञे। SSP अमजद शेख जो चवणु आहे त प्रिया कुमारी की बाजियाबी के लिए टीमूं कम करे रहियूं आहिनि। कोशिश है त निंगरी के हिफ़ाज़त सां बाजियाब कराए वञे।